हैदराबाद या कासमाबाद जैदत कानूनी हुसैनाबाद समेत जेके अक्सर शहर जा कारोबारी मर्कज़ आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि। हिन वक़्तु नसीम नगर चौक ते सिंधियाणी तहरीक जी जेके कारकुन आहिनि उन्हनि साईं खासकेनी जी अॻवानी नसीम नगर चौक ते धरणो रोड ब्लॉक कयो आहे। उन टायरनि खे बाहियूं ॾिनियूं आहिनि ऐं हिन वक़्तु जेको आहे मुस्लिम ते रेंजर जा वॾा अटाला छात्रों अचे गाड़ी पारा बोगस घरशुमारी वाले अमल के खिलाफ हड़ताल जो है। उन हड़ताल के सिलसिले में अज हैदराबाद जा मुख्तलिफ कारोबारी मर्कज़